अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार जे बारे में हिकु नई ख़ुशख़बरी आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हीअ ख़बर जेको आहे 100% सची आहे। जेकॾहिं हीअ ख़बर जेको आहे कूड़ी निकिती त तव्हां मुंहिंजे चैनल खे भले अनसब्सक्राइब करे छॾींदा। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त 100% जेको आहे सची ख़बर तकरार जे बारे में मां ॿाहिरनि खे ॿुधाइण वारो आहियां। इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। जी हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त घणा ॿाहिरि कमेंट में गारियूं पियूं ॾियनि पिया, चवनि पिया त तूं रुॻो कूड़ पियो हणी या हेॾे होॾे चवनि पिया ड्रामो नथो अचे। त तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त ड्रामो ईंदड़ सूमर ते यानी बाक़ी हिकु ॿ ॾींहं बाक़ी बचा आहिनि ऐं ड्रामो मुकमिल जेको आहे सिंध टीवी ते अची वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ पकी ख़बर आहे, 100% पकी ख़बर आहे त जेको आहे ड्रामो सूमर ते हलंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त ड्रामो पंहिंजे टाइम टेबल 7:15 बजे ऐं जेको आहे सिंध टीवी ते हलंदो। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में तमामु जल्द कुझु नवां अदाकार बि अचण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हिन ड्रामे में नवां अदाकार ईंदा ऐं जेको आहे तव्हांखे ॿुधायूं त ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा आख़िरी रिकॉर्डिंग पई थी हले ऐं तमामु बहितरीनु रिकॉर्डिंग आहे ऐं हिन ड्रामे खे बाक़ाइदे नाले वारो ड्रामो बणायो वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त तमामु बहितरीनु शूटिंग हले थी पई ऐं जेको आहे रिकॉर्डिंग जेको आहे बाक़ाइदे बहितरीनु तरीक़े सां हले पई ऐं बहितरीनु ड्रामो साबित थींदो। अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नई वीडियो में। रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।